नासी मंझर ढंढ में लाॻीतो पाणी लाद बावजूद मुतासिर यूनियन काउंसिल में पानी निकाल नाही थी सघियो, जे सबब रवासी ॾुखियाईनि खे मूड़ी रहिया आहिनि। उन हवाले से वीडियो लिंक ते मौजूद है धरती टीवी 7 जो रिपोर्टर रियाज़ हुसैन जमाली। रियाज़, ताज़ी सूरत हाल का आगाह कजो। जी नाज़रीन, हिन वक्त देह बाग यूसुफ जो बुबक तरफ वेंदड़ लिंक रोड ते मौजूद आहियां। तव्हांखे ॿुधायां त देह बाग यूसुफ जे साम्हूं ॻोठ पंजो था वटां, जेको आरडी 14-15 आहे, जेको मंछर खे पहिरियों कट ॾिनो वियो हो मंछर जे पाणी खे ज़ोर टोड़ण लाइ। तव्हांखे ॿुधाईंदो आहियां त हिन वक्त मंछर में जेको पाणी जो सतह तेज़ सां लहणु शुरू थी वियो आहे। हिन वक्त जेको मंछर जी सतह आहे उहो 16 फुट 8 इंच आहे। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त मंछर जे ॿोर सबबि सेवण तलके जूं जेके 5 वॾियूं यूनियन काउंसिल हुयूं जेके मुतासिर थियूं, जंहिंमें यूनियन काउंसिल जाफराबाद, यूनियन काउंसिल बूबक, यूनियन काउंसिल वावड़, यूनियन काउंसिल आराज़ी, यूनियन काउंसिल चन्ना। तव्हांखे ॿुधाईंदो हलां त यूनियन काउंसिल आराज़ी ऐं यूनियन काउंसिल चन्ना जे कुझु ॻोठनि मां जेको सो पाणी आहिस्ते आहिस्ते लहणु शुरू थी वियो आहे। कुझु ॻोठनि मां पाणी लथो बि आहे ऐं उन्हनि जी जेको कुझु ज़मीनूं ख़ाली थियूं आहिनि। पर यूनियन काउंसिल जाफराबाद, यूनियन काउंसिल बूबक ऐं यूनियन काउंसिल वावड़ में हिन वक्त बि जेको आहे सो 8 खां 10 फुट पाणी मौजूदु आहे। उहे जेके ॻोठ आहिनि, उहे इलाइक़ा, उहे ज़मीनूं हिन वक्त बि पाणी जे हेठां आहिनि। हीउ जेको यूनियन काउंसिल जाफराबाद जो सभ खां वॾो जेको आहे सो लिंक रोड आहे, जंहिंमां जेको आहे सो बंदि मंछर ते माण्हू वञे थो। हीउ देह बाग यूसुफ आहे, जेको तव्हां ॾिसो था त हिन ॻोठ जा हिन सभ खां वॾो ॻोठ तारीख़ी ॻोठ आहे। पर हिन वक्त बि हिन ॻोठ खे जेको आहे चारी तरफ़ पाणी घिरियल आहे ऐं हीउ रोड जो जेको आहे, हिन जेको लिंक रोड आहे उहो अधु ताईं जेको आहे सो ख़ाली आहे, पर अधु ताईं पाणी आहे। हिन वक्त बि जेको ॻोठण जेको सामान सड़ो आहे उहो त कुझु मोटरसाइकिलुनि ते ऐं ॿियूं ॿेड़ियूं बीठियूं आहिनि, उन ॿेड़ियुनि जे ज़रिए जेको सो खणंदा आहिनि। ज़रूरत इन ॻाल्हि जी आहे त हिननि ॻोठाणनि जी जेका असां उन्हनि खे बुनियादी सहूलियतूं मेडिकल जूं ॾिनियूं वञनि, उन्हनि खे खाद खुराक राशन पहुचाए वञे। छाकाणि त हिन वक़्तु उहे ॻोठाणा केतिरा ई ॻोठाणा वीचारा जेके बुनियादी सहूलियतूं न मिलण जे करे टेंटनि में उहे पंहिंजे ॻोठनि ॾे वापसि अचणु शुरू थी विया आहिनि। कुझु वापसि अचनि पिया। जी, वॾी महिरबानी रियाज़ हुसैन जमाली।